जी शुरुआत कंदासीं इन ख़बर सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज 1,60,000 जी हद पार करण ते शुक्र जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां ॾींहों ॾींहुं स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ लिखी रही आहे। संदसि चवणो त स्टॉक एक्सचेंज में तेज़ी कारोबारी बिरादरी जो हुकूमती पॉलिसी ते एतमाद जो इज़हार आहे। संदसि चवणो त मुल्क मुआशी इस्तेहकाम खां पोइ मुआशी तरक़ी तरफ़ वधी रहियो आहे। इनशाअल्लाह हाणे मुआशी तरक़ी जो सफ़र तेज़ीअ सां जारी रहंदो। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज 1,60,000 जी हद पार करण ते शुक्र जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां ॾींहों ॾींहुं स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ लिखी रही आहे। संदसि चवणो त स्टॉक एक्सचेंज में तेज़ी कारोबारी बिरादरी जो हुकूमती पॉलिसी ते एतमाद जो इज़हार आहे। संदसि चवणो त मुल्क मुआशी इस्तेहकाम खां पोइ मुआशी तरक़ी तरफ़ वधी रहियो आहे। इनशाअल्लाह हाणे मुआशी तरक़ी जो सफ़र तेज़ीअ सां जारी रहंदो। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज 1,60,000 जी हद पार करण ते शुक्र जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां ॾींहों ॾींहुं स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ लिखी रही आहे। संदसि चवणो त स्टॉक एक्सचेंज में तेज़ी कारोबारी बिरादरी जो हुकूमती पॉलिसी ते एतमाद जो इज़हार आहे। संदसि चवणो त मुल्क मुआशी इस्तेहकाम खां पोइ मुआशी तरक़ी तरफ़ वधी रहियो आहे। इनशाअल्लाह हाणे मुआशी तरक़ी जो सफ़र तेज़ीअ सां जारी रहंदो। अल्लाह ताला जे फज़ल करम सां ॾींहों ॾींहुं स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ लिखे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त स्टॉक एक्सचेंज में तेज़ी कारोबारी बिरादरी जो हुकूमत ते एतमाद जो इज़हार आहे।